जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, अॼु असां तव्हांखे स्क्रीन ते हिकिड़ो वायरल वीडियो था ॾेखारियूं। जी हाँ, बिल्कुलु वायरल वीडियो जेको व्हाट्सएप जे माध्यम सां ॾाढो घुमी घुमी करे असां ॾे आयो आहे। उन वीडियो जी विशेषता इहा आहे कि हिकिड़ी अमड़, जी हाँ हिकिड़ी अमड़ बुज़ुर्ग ॾाढे ई जोश खरोश सां गॾु कीअं भॻवान श्री झूलेलाल जी छेॼूं बि हणे ऐं तव्हां लगातार स्क्रीन ते ॾिसंदा कि इहे छेॼ बि एतिरी तमामु सुठे नमूने बि हणे कि उन सां उन जी उमिरि जो तव्हां पतो ई नथो लॻाए सघो कि इहे केतिरी उमिरि जी अम्मा हूंदी। ऐं जेॾीमहिल छेॼ बि हणे त तव्हां ॾिसो बाक़ाइदा 4 युवा उन्हनि सां गॾु छेॼ पिया हणनि ऐं उन्हनि 4 सां गॾु जोश खरोश ऐं पूरी उमंग सां गॾु उहा छेॼ हणे पई। त दोस्तों, तव्हां वीडियो लगातार स्क्रीन ते ॾिसो पिया। हिन अमल खे असांजो दंडवत प्रणाम आहे ऐं हीअ वीडियो ॾिसी करे असां इहो था चई सघूं कि हिन टाइम ते भॻवान श्री झूलेलाल जो चालीहा साहिब पिया हलनि। हर मंदर में कुझु न कुझु आयोजन, कुझु न कुझु प्रोग्राम पिया हलनि भॻवान श्री झूलेलाल जे मंदरनि में। त इहे बि शायदि कंहिं डिस्ट्रिक्ट, कंहिं राज्य मां या कंहिं झूलेलाल मंदर मां इहा वीडियो वायरल थी आहे। पर हिन अंदरि ॾिसण वारी ॻाल्हि इहा आहे कि जेका अॼुकल्ह जा माण्हू या अॼुकल्ह जा युवा चवनि था कि असांखां छेॼ नथी लॻे, असांखां नचणु नथो पुॼे, असांखां टुपणु नथो पुॼे, त उहे ॾिसनि हिन वीडियो खे, अम्मा जी खे वीडियो खे ॾिसनि ऐं अम्मा जे जोश खे ॾिसनि। तव्हां ॾिसो पिया स्क्रीन ते लगातार अम्मा जी छेॼ। त इन छेॼ सां तव्हां इहो ॾिसो कि अम्मा जी उमिरि लॻभॻि 70+ बि लॻे। जी हा, बिल्कुलु स्क्रीन ते असां बार बार तव्हांखे ॾेखारूं पिया अम्मा जी उमिरि 70 खां प्लस बि लॻे। पर उन जो जोश ॾिसो, भॻवान झूलेलाल जे मथां उन्हनि जो जोश ॾिसो, तव्हां पंहिंजे साईं जे मथां उन्हनि जो जोश ॾिसो, कहिड़ी ई न उमंग सां गॾु, केतिरे ई तरंग सां गॾु अम्मा इहे छेॼ बि हणे। वाक़ई में अद्भुत आहे, बिल्कुलु अद्भुत आहे। हिन अमल खे इहा अम्मा किथे जी आहे, किथे जी छेॼ आहे, कहिड़े मंदर मां वायरल थी आहे, इहा त असांखे पतो कान्हे। पर हेतिरो पतो आहे कि वायरल वीडियो आहे। इन में जेकी छेॼ आहे तमामु ई सुहिणी, तमामु ई सुठी आहे, छोकी हिन में अम्मा जेकी 4 युवकनि सां गॾु छेॼ बि हणे, वाक़ई में साधुवाद आहे अम्मा खे। पर दोस्तो, भाउरो ऐं भेनरूं, अगरि तव्हांखे अम्मा जी छेॼ वणी अथव, अम्मा जो जोश ऐं उमंग भॻवान श्री झूलेलाल जे पुठियां इहो अगरि वणियो अथव त हिकिड़ो लाइक त बिल्कुलु ठहे थो। त लाइक करो, कमेंट्स करो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करो। ॾिसंदा रहो सिंधी समाचार राजस्थान।